बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो मेहर अली बागराणी आहे ऐं अॼु आऊं अब्बास फार्म ते बेसिकली कणिक जो विज़िट लाइ आयो आहियां। जेके हिते ख़ासि तौर ते जेका लारेब जिन्स आहे ऐं E107 जेका कयल आहे, उन्हनि जो आउं जाइज़ो वठणु आयो आहियां त छा हिननि में उहे कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेके एतिरी अॻिते हली जेका असांखे पैदावार ॾेई सघनि थियूं। जीअं ही लारेब जिन्स में हींअर मौजूदु आहियूं, असां ॾिसंदासीं त हिन जो जेको स्ट्रक्चर आहे उहो कीअं आहे। स्ट्रक्चर जी ॻाल्हि कयूं त हिन जो हीउ जेको पनसरो आहे उहो निमाणो आहे। हीउ जेको पन आहे हीअ वराए बीहारे थी ऐं हिन जी पन जी जेका साइज़ आहे सो इंच थिए थी। हीअ जेका जिन्स लारेब आहे उहा निमाणी जिन्स आहे ऐं पन वराए बीहे थी, इंच जो पन थिएसि थो। ऐं हाणे ॾिसूं त E107 कहिड़ी पोज़ीशन में आहे। बेसिकली ही ॿई जिन्सूं 28 अक्टूबर 2 महीननि जूं थियण वारियूं आहिनि ऐं हिननि में अञा डिडो पोज़ीशन आहे, निसरियूं कोन्हनि। E107 जी जेका ख़ासियत आहे उहे बि ॾिसूं था। ही लारेब जिन्स आहे। ऐं ही जेका जिन्स आहे E107 आहे, हीअ बि सेम ई डेट ते लॻियल आहे ऐं जेको बि खाद खुराक आहे उहा ॿिन्ही खे हिक ई जेतिरी आयल आहे ऐं हिक ई जहिड़ी आयल आहे। हिननि 4 बोरी यूरिया ऐं ज़िंक, 1 बोरी DAP तरे में ऐं सेम डेट ते कयल आहे। ऐं ॿिया जेके हिननि स्प्रे कया आहिनि उन्हनि जी मालूमात न आहे मूंखे। ऐं हिन जी जेका शेप आहे उहो कदावर बेसिकली जीअं पाण जिन्स इमदाद चऊं ईअं ई आहे। हीअ ड्रिगे शेप में आहे ऐं हिन जो जेको पनसरो आहे उहो सिधो आहे, पन वराए कोन थी। जीअं लारेब जिन्स आहे उहा पनसरो कयो ऐं पन वराए थी, निमाणी जिन्स आहे। हीअ सिधी ड्रिगी जीअं इमदाद जो पनसरो हूंदो आहे उभी ऐं सर वांगुरु हूंदो आहे, ईअं ई आहे। हाणे ॾिसूं अलाह ख़ैरु करे, जिन्स लहे आहिनि ॿई मुक़ाबले जूं टॉप जिन्सूं ऐं इन करे असां ॾिसंदासीं त जेका ॿई हिक ई जहिड़ियूं कंडीशन ॿिन्हिनि जी माशाअल्लाह टाइट बीठी आहे। हाणे ॾिसंदासीं जेका वधीक पैदावार ॾिए थी। महिरबानी, थैंक यू।